चूहड़ जमाली मां अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक़ फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जे चेयरपर्सन ऐं फिशर फोक फॉर्म जे सीनियर वाइस प्रेसिडेंट फातिमा मजीद शाह बंदर जे शहीद माहीगीर मोहम्मद इब्राहिम जतोई जे ख़ानदान बाबति फाका कशी जे ख़बरुनि जो नोटिस वरितो। फौरी तौर ते इमदादी चेक जारी कंदे माहवार ग्रांट जो ऐलान कियो। माहीगीरनि जे मसइलनि तोड़े फ़ौती माहीगीरनि जी मदद लाइ हर मुमकिन कोशिशूं वठण जो अज़म। सिजावल ज़िले जे साहिली तालुक़े शाह बंदर सां तालुक़ रखंदड़ शाहिद मुहाणी मोहम्मद इब्राहिम जतोई जे वारसनि जी माली तंगदस्ती ऐं फाका कशी बाबति चूहड़ जमाली प्रेस क्लब पारां शाया थियल ख़बरुनि जो फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जे चेयरपर्सन फातिमा मजीद सख़्त नोटिस वरितो। चेयरपर्सन फातिमा मजीद जी हिदायतुनि ते फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी शहीद माहीगीर जी बेवा ऐं संदसि 6 यतीम ॿारनि जी कफ़ालत लाइ इमदादी चेक जारी करे छॾियो आहे। उन सां गॾोगॾु फातिमा मजीद ऐलान कयो आहे त मुतासिर ख़ानदान जी मुस्तक़िल सहायता लाइ माहवार माली ग्रांट पिणु फ़राहम कई वेंदी त जीअं खेनि दरपेश मुआशी मुश्किलातुनि में घटिताई आणे सघिजे।